अक्सा जी ॻाल्हि असल में इहा आहे त मुंहिंजो पर्सनल गुर्ज़ कंहिंसां बि न हूंदो आहे, ठीकु आहे। मां त तव्हां सां मोहबत कंदो आहियां। मैं तो निकाह का तक़ाज़ा लेके आया हूँ। हाणे निकाह न ज़ाहिर कंदोमांव कोन, पर ईअं माना हिकिड़ो बेनज़ीर जो डायलॉग अथव न, हुन में ख़ुदा गवाह में, मैं तो आपके लिए निकाह का तक़ाज़ा लेके आया हूँ। हाणे तव्हां मूंखे हबीबुल्ला जो सिर कटण लाइ इंडिया न मोकिलिजो प्लीज़, ठीकु आहे न। ऐं मुंहिंजो को पर्सनल गुर्ज़ कोन्हे को, ऐं मां तव्हांखे रोस्ट नथो कयां। अॼु मां तव्हांखे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि थो कयां। रोस्टर त मां रोस्ट त घणा ई कया आहिनि, फिरौन तक खे न बश कयो कुरैशी आहे। पर हाणे तव्हांजे लाइ, मुंहिंजे लाइ, तव्हांजे लाइ वॾी इज़त आहे कसम सां। असां बि वॾा वॾा हुस्न वारा ॾिठासीं, पर तव्हां दंग करे छॾियो कसम सां। मां टिकटॉक आयो, मां टिकटॉक खोलींदो आहियां न, माना चवंदो आहियां उहो ॾींहुं मुंहिंजो वॾो बदकिरदार वेंदो जंहिं ॾींहुं मां तव्हांजी वीडियो न ॾिसां टिकटॉक ते। मुंहिंजी तव्हां सां एॾी दिलि आहे सरेआम, इन लाइ त चवां अभी है क्या है कि हो गया तो हो गया न, बसि हाणे थी वई त थी वई न। मैं सम्झो न भाउ, ग़रीब माण्हूअ जी दिलि माना बोना होके चांद कुछ उनकी कोशिश कर रहा हूँ, लेकिन क्या करूँ, सम्झ ई भाउ। उहा ॻाल्हि इहा आहे, जीअं मजनू कंहिंजे इश्क में चरियो थी वियो, सम्झो न भाउ। जीअं रांझे सेहरान जी खाक कशाणी, जीअं शीरीअ जे इश्क में फरहाद नदियूं वहायूं, ईअं फहद तुंहिंजे लाइ धिका खाइण लाइ बि तयारु आहे कसम सां। मूंखे ॾाजे में बजरे बि मिलिया, उहे बि खपाए तुंहिंजे कढ, ॿार फिटी कर घरनि ते लोन, कर्ज़ी बणिजी बि तोसां मिलंदासीं, ज़बान आहे मुंहिंजी, सम्झई न। छाजे करे ख़बर अथई? ऐं ख़ुदा जो कसम खणी मां ॻाल्हि थो कयां, जंहिं ॾींहुं कुरैशी तोसां आम्हूं साम्हूं मिलंदो न, या त मुंहिंजो साहु निकिरी वेंदो, या त मां चरियो थी वेंदुसि। छो त अक्सर माना ओ अलाह साईं, हुन हज़रत मूंसां ज़िद कयो अलाह साईं खे त मूंखे पंहिंजी झलक ॾेखार। अलाह साईं चयो त बाबा तूं मुंहिंजी झलक बर्दाश्त न करे सघंदे, थोरी झलक ॾेखारियईंसि, बेहोश थी वई 40 ॾींहं। जंहिं ॾींहुं मां तोखे साम्हूं ॾिठो न, 80 ॾींहं बेहोश थी वेंदुमि कसम सां। जॾहिं मूंखे 17 ड्रिपियूं चढ़नि हराम पाईअ जूं, पोइ वञी को मां सिधो थियां। एॾी मुंहिंजी तोसां मोहबत आहे। पर हाणे दिलि सां माना आहे त आहे न यार। हाणे भला अकेले कुरैशीअ जे वज़न छो था ॾियो यार, दुनिया तव्हांखे चाहियो आहे, मां थोरो सवायो चाहियो त क्या हो गया, उसमें क्या बुराई है, सम्झो न भाउ। इन करे मुंहिंजी तव्हां वॾी दिलि आहे, ऐं शर्माईंदो बि ॾाढो आहियां, ड्रिजंदो आहियां, कॾहिं तव्हांजे साम्हूं ईंदुमि त कहिड़ो मुंहुं खणी ईंदुमि। पर हाणे बसि हाणे दिलि आहे त दिलि आहे न यार, छा थो करे सघिजे। पोइ इन जे करे मुंहिंजी तव्हां वॾी दिलि आहे। जॾहिं न तूं टिकटॉक ते या कंहिं फोटूअ में हीअं हथ ॿधंदी आहे, मेरे अंदर के सैकड़ों काले कुत्ते एक साथ भौंकने लगते हैं, और उसी दिन में ब्लैक डार्क विस्की पीता हूँ, सम्झो न भाउ। तव्हांजे हथनि ॿधण जो स्टाइल एॾो VIP आहे, माना लाजवाब लाजवाब कसम सां। जीअं मिथू डांस शो में चवंदो आहे न, क्या बात है क्या बात क्या बात, ईअं तूं ई माना क्या बात क्या बात। तूं मूंखे माना उहो दीवानो बणायो आहे। मूंखे घर जी ज़िमेदारी आहे, हिकिड़ी ज़ाल आहे बि नंढड़ी आहे, जे उनजी ज़िमेदारी न हुजे ऐं मां सिंगुलर ऐं प्ल्यूलर हुजां न, त शहर में दीवाननि वांगुरु फोटूं खणी चरियनि वांगुरु घुमंदो हुतां तुंहिंजो। ॿियो मुंहिंजो को कमु ई न आहे न। जॾहिं तूं मूंसां ॻाल्हाए न, त पोइ मेरे लिए क्या बच गया। बसि हिननि जी ज़िमेदारीअ मूंखे मजबूर कयो आहे। बाक़ी मां पंहिंजे इश्क जी जेका उहा दास्तान, उहा मां रोके न सघियुमि। अॼु तोखे ॿुधायां, एॾो मुंहिंजो तोसां इश्क थी कसम सां। हो चरिया किना लेपा गॾह कुता जेके बि गॾु करे न, उहे लफ़्ज़ थोरा आहिनि। तूं असांखे चओ, तूं मालिक आहे, जेको वणे तूं चओ, को मसइलो ई कोन्हे। शोएब बबन मुंहिंजो दोस्त आहे, उहो जेको आहे न इश्क करे थियो, ऐं वीचारो हाणे माना थोरो सेक्टर में परेशान लॻो पियो आहे। उन मूंखे कॉल कई त भाउ तबियत सां हिकिड़ी ख़ासि शइ मां हणंदो आहियां, मुंहिंजो ख़ासि डायलॉग आहे तबियत सां। मां उहो तव्हां ते इस्तेमालु नथो कयां, बाक़ी जंहिं ॾींहुं तव्हां सां वेठासीं न, त कसम सां तबियत सां मज़ो अची वेंदो, हिकिड़ो तबियत सां मज़ो। मां डायलॉग न आयो आहियां, एडल्ट अब्यूज़िंग बि न आहे करणी न, सो इन जे करे। ऐं हिकिड़ी वीडियो में मुंहिंजो वॉइस छोरनि वायरल कयो आहे। उहो कीअं, तव्हां खाओ था बाहि वारो पान, पोइ अलाए किथे बि खाओ था, इन पान वारे ते भेंजती ते एॾी धौंस आहे मूंखे। अगरि छोकिरीअ जो वात सड़े हा या उनजा चप ख़राब थियनि हा न, मां कसम उसको तो में ज़िंदगी हथ टूंडा करे ऐं ईअं सिग्नल ते विहारियांदी आहे। चवंदा हाणे हिते सॼी उमिरि भई भीख मांगो साले, पान थो खाराए गरमा गरम साहब खे वात में सड़े उनजो वात, सम्झी नथो। तोखे घणा चकर सम्झायो आहे त अक्सा ते कॉपीराइट मुंहिंजो आहे, त तूं हरू भरू गुत विच में पान थो खाराई। माउ खे पान करे खारायां थी प्यार सां, इहे सेक्सी पान वात में विधा अथईसि। बेहया हिकिड़ो पानाई।